क़ुरान पाक जेको असांखे अक़ीदो ॾसियो उन अक़ीदे जे मुताबिक़ हलणो, जेको असांखे अमल जो तरीक़ो ॾसियो अथव उन अमल जे तरीक़े जे मुताबिक़ हलणो आहे। अल्लाह तबारक व तआला जे तालीम खां बाद में, मुरसलीन जे जमात जे आमद खां बाद में इंसान ॿिनि हिस्सनि में तक़सीम थी विया। हिकिड़नि मञियो, हिकिड़नि न मञियो, हिकिड़नि इक़रार कयो, हिकिड़नि इनकार कयो। हिकिड़ा ताबेदार थी पिया ऐं इताअत कयूं, चऊं समेना वाताना, ॿुधोसीं असां ताबेदारी कयूं था। रबना आमना, रब असां ईमान आंदोसीं। हिकिड़नि इताअत न कई, अंबिया खे कूड़ो सम्झूं ऐं जेके बि किताब नाज़ुल थिया उन्हनि जी का बि अहमियत उन्हनि जे दिलनि में कान वेठी। मके वारनि बि क़ुरान पाक जे बारे में हज़ूर खे फरमायूं त न इन हाज़ा इल्ला असातीरुल अवलीन, हे क़ुरान हिकु त ख़ुदा जो कलाम कोन्हे को, हे हथ जो ठाहे करे तूं असांखे ॿुधाए थो पियो। इन हाज़ा इल्ला क़ौलुल बशर, ख़ुदा जो कलाम न आहे, हथ जो ठहियल तुंहिंजो कलाम आहे। पर जेकॾहिं तूं चवें थो अलाह जो कलाम आहे, असां मञूं था ख़ुदा जो कलाम आहे, त पोइ हिन में ॿियो कुझु बि न आहे। इन हाज़ा इल्ला असातीरुल अवलीन, बसि पहिरियनि जा किसा आहिनि, ॿियो कुझु बि न आहे। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं। पोइ जॾहिं ॿिनि हिस्सनि में इंसान तक़सीम थी विया त पोइ अल्लाह तबारक व तआला बि पाण वटि ॿ जायूं ठाहियूं, हिकिड़ी मोमिननि जी जाइ, ॿी मुनकिरनि जी जाइ। इन सूरह ज़ुमर जे आख़िरी रुकूअ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन ॿिन्ही टोलनि जे आख़िरी अंजाम खे बयानु फरमायो आहे। फरमाए वसीक़ल लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा, ओ जन दुनिया में ख़ुदा जो ज़ात जो, ख़ुदा जे वहदानियत जो, अल्लाह जे कलाम जो, अल्लाह जे मोकिलियल रसूल जो इनकार कयो ऐं ख़ुदा जी हुक्मनि जो इनकार कयईं, जहन्नम ॾे उनखे कायो वेंदो। हलो इहो टोलो जहन्नम ॾे, जथनि जी सूरत में फ़रिश्ता उनखे वठी वेंदा। वसीक़ल लज़ीन तक़व रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा, अल्लाह ताला फरमाए थो जन ईमान आंदो हो, जन क़ुरान ते यकीन रखियो ऐं मुंहिंजे ॻाल्हियुनि खे यकीन रखियो ऐं मुंहिंजे ज़ात खे मञियो ऐं मुंहिंजी वहदानियत ते यकीन रखियो ऐं मुंहिंजे रसूल जो इत्तिबा कयो ऐं दुनिया में जो अहिड़ा अमल कयूं जो मूंखे राज़ी करे निकिता, उन्हनि जी बि जाइ असां ठाही आहे पाण वटि। उनखे बि जथनि जे सूरत में अल्लाह ताला फ़रिश्तनि खे चवंदो हिनखे वठी वञो जन्नत ॾे। हे मुतक़ी हुया, हे परहेज़गार हुया। ॿिन्ही जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेके मुनकिर हुया जहन्नम में विया त ख़ालिदीन फ़ीहा अबद, हमेशा हमेशा अरबहा खरबहा साल गुज़री वेंदा, जहन्नम जान कोन छुटंदा। कुल मां नज़िजत जुलूदुहुम बदलनाहुम जुलूदन ग़ैरहा लियज़ुक़ुल अज़ाब, अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं उन्हनि जूं खलूं सड़ी 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 सफ़ा कोयला थी वेंदियूं, मरंदा कोन, अज़ाब पिया भुगतींदा, खलूं सड़दियूं। वरी अल्लाह ताला फरमाए थो असां उन्हनि जूं खलूं नयूं कंदासीं, तव्हां त नए सिर अज़ाब खे चखनि। कुल मां अरादू ऐं यख़रुजू मिनहा मिन ग़म्मिन उईदू फ़ीहा, ओ उन जो निकिरण जो इरादो कंदा, किनारे ते अची जहन्नम जी बाहि में कला बाजियूं खाई खाई जीअं काठी सड़ी वञी खॾ किनारे ते जीअं वञी पुछड़ी बचंदी आहे, वरी उनखे खणी माण्हू विच में सटींदा आहिनि। अब चुल्ह में बाहि ॿरंदी आहे न, पोइ काठी ॿरंदी ॿरंदी जेका पुछड़ी बचंदी उहा पोइ हिते हूंदी आहे, वरी उनखे खणी माण्हू विच में सटींदो आहे। अहिड़े नमूने सां उहे जहन्नम जो दारो जहन्नम खे हीअं जो थुॾो हणंदो त वरी वञी अंदरि विच में वञी किरंदा। कुल मां अरादू ऐं यख़रुजू मिनहा मिन ग़म्मिन उईदू फ़ीहा, अल्लाह ताला फरमाए थो वरी साॻो हुनखे मोटाए वेंदो, हलो अंदरि हलो ॿाहिरि काॾे। इहा कैफ़ियत, इहा हालत हूंदी। अज़ीज़ो कसब तव्हां असांजे हथ में आहे। अॼु असां पंहिंजे कसब सां जेकॾहिं जन्नत वारे घर खे आबाद कयूं ऐं जन्नत जो घर हासिलु कयूं त अॼु दुनिया में असां पंहिंजे हवासनि खां कमु वठी करे, पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ खां कमु वठी करे ऐं पंहिंजी लाइन तब्दील करे ऐं हिन क़ुरान पाक जे रसूल पाक जे कॾ लॻूं, अलाह जे फ़रमान जी कॾ लॻूं त थी सघे थो पियो। तो पंहिंजो दरवाज़ो बंदि कोन थी वियो आहे। हज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण फरमायूं कुल्लु बनी आदम ख़ताउन व ख़ैरुल ख़ताइन तवाबून, फरमायूं हर आदम जे बचे खां गुनाह थींदो, पर फरमायूं भला उहे आहिनि जेके फौरी तौर ते ख़ुदा ॾे रुजू करनि था, तौबा ताइब थियनि था। इंसान खां ख़ता थींदी, बाबा पाण फ़रिश्ता त कोन हूं, इंसान हूं, इंसान खां ख़ता थींदी, पर रब तबारक व तआला तौबा जो दरवाज़ो खोले छॾियो। पाण फरमायूं अताइब मिन ज़ंबि कम ला ज़ंब लहू, जंहिं वरी गुनाह खां तौबा कई ख़ुदा ईअं थो पाक साफ़ करे छॾियसि ॼण त हिन गुनाह कयो ई कोन हो, बसि ईअं पाक साफ़ थी थो वञे पियो। सो अॼु दुनिया में असां वेठा आहियूं, कसब असांजे हथ में आहे। जेकॾहिं असां पंहिंजी लाइन तब्दील कयूं
बुराइनि खे छॾे करे, बुछड़ाइनि खे छॾे करे, बदकारी जे अमल खे छॾे करे नेकोकारी में लॻी वियासीं। बुछड़े अक़ीदे खे छॾे करे भले अक़ीदे तौहीद वारे में अची वियासीं ऐं ख़राफ़ात खे छॾे करे अमाल सालिह जी कोशिशि कईसीं। अॼु करे सघूं था, दुनिया में वेठा आहियूं, कसब जो जहान इहो आहे। पर जेकॾहिं हिते असां बुछड़ाइनि ते दाइम क़ाइमु रहियासीं, तव्हां त दुनिया छॾीसीं पर असांखां अञा शराब जी आदत न वई, जुआ जी आदत न वई, ज़िना जी आदत न वई, हराम खोरी जी आदत न वई। तव्हां त अची मौत अची मथां बीठो, ईअं मरी वियासीं, क़बर में हलिया वियासीं, त पोइ असांजे लाइ जनम जी खॾ हूंदी। बसि दुआ कयो त अलाह ताला असांखे हिन दुनिया जे अंदरि सही सम्झ अता फ़रमाए। अलाह ताला असांखां उहे कम वठे जंहिंमें उन जो रज़ामंदो शामिल हाल हुजे। कसब असांजे हथ में आहे। जेकॾहिं तौबा ताइब थी पियासीं त ठीकु थी वियो, जेकॾहिं न थी सघी त पोइ असांजे लाइ तमामु ॾुखिया ॾींहं आहिनि।